नोकिया महांगाई जे हिन दौर में सस्तो फोन मुतारिफ कराए छॾियो। इन फोन जे मॉडल जो नालो G42 5G आहे, जंहिंखे 4 ऐं 6 GB रैम जॾहिं त 128 ऐं 256 GB मेमोरी सां गॾु मुतारिफ करायो वियो आहे। फोन खे एंड्रॉइड 14 जे ऑपरेटिंग सिस्टम ऐं फिंगरप्रिंट सूधो ॿियनि सिक्योरिटी फीचरनि सां लेस कयो वियो आहे। नोकिया जे G42 पुठियां 3 कैमराऊं ॾिनियूं वयूं आहिनि, जिन मां मेन कैमरा 50 मेगापिक्सल जॾहिं त ॿियूं कैमराऊं तरतीबवार 2 मेगापिक्सल जो आहिनि। फोन जे अॻियां 8 मेगापिक्सल जी सेल्फी कैमरा ॾिनी वई आहे, जॾहिं त हिन फोन खे 5000 mAh बैटरी ऐं फास्ट चार्जर सां गॾु मुतारिफ करायो वियो आहे। कंपनी जी दावा आहे त नोकिया जे इन नए फोन जी बैटरी जी टेक्नोलॉजी खे अपग्रेड कयो वियो आहे ऐं इन जी बैटरी 3 ॾींहंनि ताईं हली सघे थी। कंपनी फोन जे 4 GB रैम ऐं 128 GB मेमोरी वारे मॉडल जी क़ीमत 34,000 रुपया रखी आहे, जॾहिं त 6 GB रैम ऐं 256 GB मेमोरी वारे मॉडल जी क़ीमत 43,000 रुपया आहे। फोन खे शुरूआती तौर ते कुझु मुल्कनि में विकिरे लाइ पेश कयो वियो आहे। जल्द इन खे पाकिस्तान में बि विकिरे लाइ पेश कयो वेंदो।